सरकारी मुलाज़िमनि ख़ासि तौर ते मास्तरनि ते ठठोलूं करणु आसान आहे, पर उन कैफ़ियत ऐं भोगना खे सम्झणु इंतिहाई ॾुखियो आहे, जंहिंखे सरकारी इदारनि में कमु कंदड़ मुलाज़िम न सिर्फ़ नौकरी दौरान बल्कि रिटायरमेंट खां पोइ बि भोगींदा आहिनि। सभई सरकारी मुलाज़िम को ब्यूरोक्रेट न आहिनि हूंदा जिनखे इज़ाफ़ी मराहतूं मिलंदियूं आहिनि। हिकिड़ो 19 ग्रेड जो प्रोफेसर बि हैंड टू माउथ ज़िंदगी गुज़ारींदो आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे नंढनि मुलाज़िमनि जी त उन्हनि जूं पघारूं त एतिरियूं बि न आहिनि हूंदियूं जो माहवार बिल ऐं राशन जा ख़र्च पूरा करे सघजनि। ॿिए तरफ़ वज़ीर ऐं मुशीर जॾहिं बि चाहींदा आहिनि त पंहिंजूं पघारूं वधाए छॾींदा आहिनि, पर जॾहिं को उस्ताद, डॉक्टर, इंजीनियर, क्लार्क या पटे वालो पंहिंजे कंहिं जाइज़ मुतालबे लाइ आवाज़ उथारींदो आहे त खेसि निधियो वेंदो आहे। मिडिल क्लास मुलाज़िमनि ॾांहुं सिंधी समाज जो उहो रवैयो इंतिहाई गैर मुनासिब आहे। हिन वक़्तु सॼी सिंध जा सरकारी मुलाज़िम पेंशन में गैर क़ानूनी कटौती ऐं डिस्पेरिटी अलाउंस जी अदम अदायगी ख़िलाफ़ सरापाए एहतिजाज आहिनि त उन ते खोड़ माण्हू खे हिन ते ठठोलूं कंदे ॿुधो अथमि, जेके सालनि जा साल स्कूल वञी पंहिंजे ॿारनि जी पुछा बि कोन कंदा आहिनि त मुंहिंजो ॿारु कहिड़ी पोज़ीशन में आहे, ऐं तालाबंदी खां सवाइ कोई ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु बि न आहे। काल्ह कालो को ॾींहुं आहे वफ़ाक़ जॾहिं सिंधू दरिया ते केनाल पे ठाहिया त बबुरलो में सॼी सिंध गॾिजी पंजाब जा रस्ता पे बंदि कया। उन वक़्तु बि अहिड़ी खोड़ ख़ल्क़ हुई जेका चई रही हुई त रस्ता बंदि करणु ठीकु न आहे, पर वक़्तु साबित कयो त रस्ता बंदि करण वारे अमल ई तहरीक खे कामयाबु कयो। तालाबंदी जो मतिलबु उहो हरगिज़ न आहे त असां इदारनि खे सफ़ा ताला हणी बंदि करे छॾियो आहे, पाण मोकल करे घर वेठा आहियूं। हक़ीक़त उहा आहे त रुगो मामूली कमु मुअतल कयो वियो आहे, जॾहिं त इदारा बि खुलियल आहिनि ऐं स्टाफ बि बाक़ाइदगी सां अचे थो। मुख़्तलिफ़ इदारनि में कमु करण वारा सरकारी मुलाज़िम पंहिंजूं सॼियूं ज़िंदगियूं इदारनि खे हलाइण में वक़फ़ करे छॾींदा आहिनि। यकीनन सिस्टम में ख़राबियूं आहिनि, पर उहो ज़ुल्म न आहे त ॿियनि सूबनि जी भेट में सिंध जे मुलाज़िम खे हिकु त उजरत घटि मिले ऐं ॿियो त रिटायरमेंट खां पोइ खेनि एतिरी पेंशन बि नथी ॾिनी वञे जो इज़त सां बाक़ी ज़िंदगी गुज़ारे सघनि। बतौर उस्ताद जे मूंखे उहो बि सुठो नथो लॻे त शागिर्दनि जो नुक़सानु थिए, पर लखे सरकारी मुलाज़िमनि ऐं उन्हनि जी आमदनी ते इन्हिसार रखंदड़ ख़ानदाननि जी भलाई लाइ ज़रूरी आहे त नंढड़े नुक़सान खे बर्दाश्त कयो वञे। सरकारी मुलाज़िम बि समाज जो हिसो आहिनि, तंहिं करे संदन ख़ुशहाली बि समाज जी इज्तिमाही ख़ुशहाली आहे। अचो त सिंध जे सभिनी सरकारी मुलाज़िमनि पारां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मनता लाइ शुरू थियल हिन तहरीक खे सपोर्ट करियो। अवां कुझु ॾींहं बर्दाश्त करियो, जाइज़ मुतालबनि जी मनता ताईं मुलाज़िमनि जो एहतिजाज जारी रहंदो। जेकॾहिं अवां हिमायत नथा करे सघो त घटि में घटि मुखालिफ़त ऐं तनक़ीद बि न करियो।